मुबारक आ उन्हनि खे जिने सादत इल्म सामाणी पढ़ी ओढ़ा मदरसे में विलायत इल्म सामाणी करे रब पाण ई चूंड ॾींदो इल्म आ उनखे खुदा चूंडियो जिनी खे तिन सदाकत इल्म सामाणी मुबारक आ उन्हनि खे जिन सादत इल्म सामाणी मदरसा जामिया हिन ॻोठ क़ाइम दीन ओढ़े में थधी वेही फज़ीलत ऐं फसाहत इल्म सामाणी तॾे वेही फज़ीलत ऐं फसाहत इल्म सामाणी थियो आलिम आहिबतुल्लाह बियो आलिम मती काहे पढ़ी तफ़सीर क़ुरान तिन हिदायत इल्म सामाणी थियूं पंज आलिम्याणियूं थिया हाफ़िज़ भी पंज हिते आहिनि खुदा वटे तिन वॾी इज़्ज़त निहायत इल्म सामाणी मुबारक आ उन्हनि खे जिन सादत इल्म सामाणी मदरसे जे तमुहतमिम अब्दुर्रहमान खे अजर ॾे रब शल पंहिंजी जंहिं मेहनतुनि जी आ वज़ाहत इल्म सामाणी मुबारक आ उन्हनि खे जिन सादत इल्म सामाणी। मेहरान साउंड पनवाकिल अब्दुल समद सन्नी शेख एंड रियाज अहमद 0306